अस्सलाम वालेकुम दोस्तों। इन वक्त बादशाही मस्जिद में दोस्तों सां गॾु इंजॉय ते हिकिड़ो असांजो महिमान आयल है, प्यारो दोस्त असांजी ज़ात भाई जो है, मुझे कुछ सको सोड़ो है, वो तव्हांखे दर्शन करेंदासीं। अमजद भाउ असांजो अॼु बादशाही मस्जिद में मौजूद है। अमजद पंहिंजे दोस्तन के कहिड़ो पैगाम ॾींदे, छा चवणु चाहींदो? मां कुछ ना उहे अचण कमाइनि हिते लाहौर जे हिसाब सां बहितर आहे, घरनि में वेही छा करंदो, फ़ाइदो कहिड़ो आहे? वांदे जो वैल्यू ही ना है। रोज़ी में माण्हू सुहिणो भी लगे तो ॿियो के अलावा वरी रोज़ी में मज़ो ही ॿियो आहे। जो माण्हू हाणे कंहिंखां रोज़ पैसो वठे या झुके। हाँ, इहा ॻाल्हि आहे बहितरीनु। ऐं इहो बि आहे त दोस्तो कमायो बि सही अची ऐं टूर बि मारो। ही साम्हूं बादशाही मस्जिद जो नज़ारो तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। बादशाही मस्जिद में घुमण जे लाइ पंहिंजा दोस्त अमजद ऐं राशिद भाउ असांजो दोस्त हमेशह गॾु हूंदो आहे, दुख सुख में गॾु हूंदो आहे, पैसे पा में गॾु हूंदो आहे। पर छा हिन जी तारीफ़ करूं, जेतिरे ताईं हयाती अथसि असां सां गॾु हूंदो। इंशाअल्लाह असां बि हिनखे ॾुखे वक़्त में न छॾींदासीं। राशिद, तूं पंहिंजे दोस्तनि खे उन इलाइक़े वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदे, छा चवणु चाहींदो हुननि खे? घर में वेही छा करंदा, फ़ाइदो कहिड़ो आहे? अचनि कमाइनि उहो ज़रूरी ॻाल्हि आहे। हा, फ़ाइदो बाक़ी वेहण में फ़ाइदो कुझु